कंहिं मुल्क जी करंसी वधीक मज़बूत त कंहिंजी घटि छो आहे? मिसाल अगरि अॼु दुनिया में ॾिठो वञे त डॉलर जेको आहे अमेरिका जो ख़ासि करे उहो दुनिया जे सभिनी करंसी खां वधीक मज़बूत आहे। पाकिस्तान जो रुपयो इंडिया जे रुपए खां घटि क़ीमत में छो आहे? या अफ़गानिस्तान जो जेको टको आहे उन जी अहमियत ऐं हैसियत पाकिस्तान जे रुपए खां वधीक छो आहे? या ईअं खणी चइजे त हींअर मौजूदा वक़्त में ईरान जी जेका करंसी आहे उहा ज़ीरो छो थी वई आहे? अस्सलाम वालेकुम दोस्तों, गुलाब सर एबू पोटो तव्हांजे लाइ हाज़िर ख़िदमत आहियूं। अॼु असां करंसी जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त दुनिया में मुख़्तलिफ़ जेके डॉलर आहिनि, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके डॉलर आहिनि, कैनेडा जो डॉलर, ऑस्ट्रेलिया जो डॉलर, अमेरिका जो डॉलर, उन्हनि जी बि करंसीअ में फ़र्क़ु छो आहे? कंहिंजो रुपयो वधीक अहमियत ऐं हैसियत रखे थो, कंहिंजो रुपयो घटि अहमियत ऐं हैसियत रखे थो, या ईरान जो जेको रियाल आहे उन जी क़ीमत छो घटि थी वई आहे? दोस्तों, करंसी जी क़ीमत जो दारोमदार असल में डिमांड ऐं सप्लाई ते आहे। मतिलबु शयुनि यानी प्रोडक्ट जी ख़रीदारी, कंहिं मुल्क में दुनिया जी सीड़पकारी, कंहिं मुल्क जी मज़बूत मुईशत ऐं अवाम जो एतमाद, ऐं कंहिं मुल्क में अमुन हुजे, जंग न हुजे ऐं अवाम जो एतमाद हुजे ऐं उते सीड़पकारी हुजे। जेकॾहिं इहे सभु शयूं थींदियूं त उन मुल्क जी जेका करंसी आहे उहा मज़बूत थींदी। पर जेकॾहिं को मुल्क घणो सामान पंहिंजो जेको आहे सो ॿाहिरां घुराए थो ऐं ॿाहिरे मुल्क माल पंहिंजूं प्रोडक्ट, पंहिंजूं शयूं तयारु करे घटि थो मोकिले त उन मुल्क में महांगाई वधी वञे थी ऐं हुकूमत ते एतमाद घटिजी थो वञे। इहो ई सबबु आहे जंहिंजे करे उन मुल्क जी जेका करंसी आहे उहा कमज़ोर थी वञे थी। हाणे सवाल आहे त जेकॾहिं दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा डॉलर आहिनि त उहे घटि वधि छो आहिनि? डॉलर सिर्फ़ु करंसी जो नालो आहे। असुल जेका मुल्क जी ताक़त हूंदी आहे उहा हूंदी आहे उन मुल्क जी मुईशत। अमरीकी डॉलर जी मज़बूतीअ जो दारोमदार सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे छो त आलमी जेको वापारु थिए थो उहो घणो करे आलमी डॉलर में थिए थो। तेल जेको बि दुनिया में फ़रोख़्त थिए थो उहो बि सॼो अमरीकी डॉलर में थिए थो। जॾहिं त IMF खां या कंहिं बि मुल्क, कोई बि मुल्क कंहिं खां कर्ज़ वठे थो त घणो करे उहो बि डॉलर में थिए थो। इहो ई सबबु आहे जो दुनिया में अमरीकी डॉलर जी जेका हैसियत ऐं अहमियत आहे उहा तमामु घणी आहे। कंहिं मुल्क जी ताक़तवर करंसी जे पोयां राज़ मुईशत मुल्की पैदावार आहे। सियासी इस्तेहकाम, जंग न हुजे, सीड़पकारी थिए, अवामी एतमाद हुजे, एक्सपोर्ट बि हुजे ऐं इम्पोर्ट बि हुजे त उन मुल्क जी जेका करंसी आहे उहा मज़बूत थींदी। हाणे ईरान जी ॻाल्हि ते ईंदासीं त ईरान जी जेका करंसी आहे उहा बाक़ी दुनिया जी करंसी खां लेवल में सफ़ा ज़ीरो छो थी वई आहे, घटि छो थी वई आहे? उनजो घणो सबबु इहो आहे त ईरान हींअर दुनिया जे पाबंदियुनि खे मुंहुं ॾिए थो पियो। ख़ासि करे अमेरिका जूं उते वॾियूं पाबंदियूं लॻल आहिनि, जंहिंजे करे ईरान जेको आहे उहो बाक़ी दुनिया सां वापारु नथो करे सघे, पंहिंजो जेको तेल आहे उहो फ़रोख़्त नथो करे सघे। डॉलर जी ईरान में अचण ते ईअं सम्झो त बिल्कुलु रुकावट लॻी पई आहे। डॉलर ईरान में बिल्कुलु नथो अचे ऐं काफ़ी अरसे खां वठी ईरान जेको आहे उहो हालत जंग में आहे। कॾहिं इसराइल सां, कॾहिं अमेरिका सां, कॾहिं मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल आहे, कॾहिं सियासी बुहरान जे वर चढ़ियल आहे। मिसाल मौजूदा सूरत हाल जेका आहे ईरान में उहा बि तमामु घणी ख़राबु ऐं गंभीर लॻी पई आहे। जेकॾहिं इहा पोज़ीशन हूंदी, इवन कंहिं बि मुल्क में जेकॾहिं इन तरह जी पोज़ीशन हूंदी त उनजी जेका करंसी आहे उहा उनजी लेवल ऐं हैसियत घटि थी वेंदी, उनजी करंसी जी हैसियत ज़ीरो थी वेंदी। दोस्तों, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि? पंहिंजी कमेंट में राय ज़रूरु ॾिजो।